वॉइस ऑफ इंडस टीवी ॿुधंदड़ सभिनी मौसननि खे भलीकार। आउं आहियां तव्हांजो पंहिंजो निहाल वाधवाणी। अॼु वॉइस ऑफ इंडस टीवी में ज़िक्र कंदासीं शाइर, साफ़ी, कालिम नवीस ऐं समाजी ख़िदमतगार अब्दुल क़ादिर राही गज्जू जी ज़िंदगी बाबति। अछड़े थर जी सफ़ेद वारी जॾहिं ॻोल्हाऊं गर्दिश कंदी आहे, जिते अखियुनि में फुलड़ियूं मुरकंदियूं आहिनि, थूहर ॻाढ़ा गुल झलींदा आहिनि, जिते मारू माण्हू रहंदा आहिनि, जिते बरसाति खां पोइ थधिड़ी हीर घुलंदी आहे, जिते ॾुथ, ॾोरा, पिपूं, मरीड़ो, सङर, खुंबियूं, साग थींदो आहे। उन ई ख़िते मां जनमु वठंदड़ समाजी ख़िदमतगार ऐं रोशन ख़्याल अब्दुल क़ादिर राही मुंहिंजो तमामु वेझो दोस्त ऐं पाड़ेसरी रहियो आहे। अछड़े थर में अब्दुल क़ादिर राही पहिरियों शख़्स आहे जेको अदबी महफ़िलूं कराइण लाइ नौजवाननि खे हिमथाईंदो रहंदो आहे। अब्दुल क़ादिर राही सां गॾु 2014 खां मुसलसिल एकता ॾियारा मल्हाइण, सियारे में ख़ासि महफ़िल मौसीक़ी जा प्रोग्राम कराइण, ईद मिलन जूं पार्टियूं या प्रोग्राम कराइण ऐं हर साल आख़िरी सिज खे अलविदा करण वग़ैरह। अब्दुल क़ादिर राही रोशन ख़्याल ऐं बहितरीन शाइर आहे। संदसि शाइरी में हर क़िस्म जी ख़ुशबू ईंदी आहे। अब्दुल क़ादिर राही जो जनमु 3 फरवरी 1970 ईस्वी धारे खिपरो शहर में थियो। शुरूआती तइलीम मेन प्राइमरी सिंधी स्कूल खिपरो ऐं शाह अब्दुल लतीफ़ प्राइमरी स्कूल मिरपुर ख़ास मां हासिलु कई। उनखां पोइ मिरपुर ख़ास पढ़णु वियो, जिते मशहूरु टीवी आर्टिस्ट ख़ुदाबख़्श लिगारी अब्दुल रशीद लिगारी संदसि उस्ताद रहिया। 4हीं क्लास खां पोइ 5वीं क्लास गवर्नमेंट प्राइमरी स्कूल मौली अलहनो गज्जू मां हासिलु कई, जिते संदसि उस्ताद साईं मोहम्मद हसन गज्जू हिकु मारूफ़ उस्ताद रहियो। उनखां पोइ 6हीं क्लास में गवर्नमेंट हाई स्कूल मिरपुर ख़ास में दाख़िलु थियो, जिते संदसि उस्ताद सिंध जा नाले वारा उस्ताद साईं नूरदीन जतोई साईं, मिस्री जी मेमण, साईं अनवारदीन जमाली, इहे 3 उस्ताद तरतीबार मिरपुर ख़ास जा डीओप थी रहिया आहिनि। उनखां अलावा साईं ख़ुदाबख़्श लाशारी जेको एसडीओ मिरपुर ख़ास रहियो आहे, साईं सईद नासिर शाह उर्फ़ फोटल शाह बुख़ारी चिटोड़ी शरीफ़ जो रहंदड़ बि संदनि उस्ताद रहिया आहिनि। मैट्रिक पास करण खां पोइ मुख़्तलिफ़ फ़िलाही तनज़ीमनि में कमु कंदो रहियो, जिन मां मशहूरु भिटाई वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन, बज़म क़ाइम मिरपुर ख़ास, पार्स वेलफेयर सोसाइटी सिंध मिरपुर ख़ास, उनखां अलावा ॿियनि काफ़ी फ़िलाही तनज़ीमनि में कमु कंदो रहियो आहे। साईं 1985 ईस्वी में शाइरी जी शुरूआति कई। संदसि उस्ताद मोहतरम क़ाइम सोलंगी जेको असुल ॻोठ हाजी अब्दुल्ला वरिया टांडा आदम जो रहंदड़ ऐं हाल मिरपुर ख़ास में आहे। संदसि पहिरियों किताबु मुंहुं जे सारिया सुपरी 1993 में छपियो। उनखां पोइ ॿियो शाइरी जो मजमूओ 16 शाइरनि ते मुश्तमिल पखी परवाज़ में जे नाले सां उस्ताद हकीम इमामबख़्श मंगेरीअ सिंधी अदबी संगत शाह खिपरो जे ताविन सां छपियो। उनखां अलावा इंसानी हक़नि जे कमीशन ऑफ पाकिस्तान जो मेंबर रहियो। संदसि वास्ता मोहतरम आसमा जहांगीर, अफराज साहब खटक, सराइए रहमान, कामरेड जाम साकी, रोचीराम वकील सां दोस्ती रही। 1995 में खेसि सरकारी नौकरी मिली, क्लर्क जी पोस्ट। नौकरी खां अॻु में अब्दुल क़ादिर राही मुख़्तलिफ़ अख़बारनि लाइ नुमाइंदगी सरअंजाम ॾींदो रहियो। उन्हनि अख़बारनि मां रोज़ाना बरसाति, हफ़्तेवार शाहीन सिंध, सांगड़ हफ़्तेवार हमदर्द, मिरपुर ख़ास मां निकिरंदड़ रोज़ाना सिंध, रोज़ाना अलख, हफ़्तेवार अख़बार ऐं अख़बार आलिम उमरकोट खां अलावा ॿियनि काफ़ी अख़बारनि लाइ कमु कयाई। नौकरी मिलण खां पोइ ॻोठ शिफ्ट थी वियो। शहर खां पोइ हिकु तनज़ीम थर मारू वेलफेयर एसोसिएशन जे प्लेटफॉर्म ते ख़िदमतूं सरअंजाम ॾींदो रहियो आहे। मौजूदा वक़्त में थर बार वेलफेयर एसोसिएशन जे प्लेटफॉर्म ते ॻोठाणनि नौजवान सां गॾु ख़िदमतूं सरअंजाम ॾेई रहियो आहे। मुख़्तलिफ़ अख़बारनि में सवनि जी तइदाद में आर्टिकल्स ऐं कालिम छपियल आहिनि। साईं अब्दुल क़ादिर राही खे पंहिंजनि ख़िदमतनि ते ह्यूमन राइट्स, भिटाई वेलफेयर एसोसिएशन, पार्स वेलफेयर सोसाइटी सिंध वारनि मंझता तौरु सर्टिफिकेट्स ऐं शील्डूं ॾिनियूं आहिनि। अब्दुल क़ादिर राही जे राही
उर्दू, सिंधी, सिराइकी ॿोली में शाइरी कई आहे। संदि शाइरी रेडियो क्लासिकल रागी फ़क़ीर मोहम्मद इब्राहिम जीणो, अहमद फराज़, उमर कोटवारे, अकबर गुल मंगणार, बादल फ़क़ीर, मोहम्मद रहीम सोलंकी, भिटशा वारे, ग़ुलाम क़ादिर ख़ासकेली, ग़ुलाम क़ादिर लंजवाणे जे पुटु लाल बख़्श लंजवाणे ऐं ॿियनि केतिरनि ई ॻाइणनि कलाम ॻाया आहिनि। अब्दुल क़ादिर राही मुख़्तलिफ़ सनफ़नि ते शाइरी कई आहे, जिन में ग़ज़ल, काफ़ी, बैत, गीत, नज़म, कलाम वग़ैरह। संदसि शाइरी में हर क़िस्म जे पहलुनि ते ऐं तमामु सुठी मंज़र निगारी कई आहे ऐं संदसि शाइरी काफ़ी मक़बूल थी आहे ऐं संदसि मक़बूल ग़ज़लनि मां कुझु ग़ज़ल तव्हां अॻियां पेश ख़िदमत कजनि था। शाइर बाबति अब्दुल क़ादिर राही जो ई ग़ज़ल तमामु मशहूरु थियो हो, जेको मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में अक्सर चयो वेंदो आहे। शाइर जी ज़िंदगी हिकु अफ़सानो ई अलॻि आहे, हिन जी न काई मंज़िल, हिन जो न कोई दगा, पल में थिए थो पैदा, पल में मरण पुॼे थो, जीवन सज़ा जुर्म जी शाहिद समूरो जग आहे। हीअ ज़िंदगी थो सम्झे ज़ंदान जे ज़ुल्म में, हर दास्तान खां ई पैदा घणो ई अॻा, पंहिंजे जिगर जे रत सां दुनिया खे रोशन करे थो, चीरे ॾिसो त हिन खे, हिन में न काई रॻा, क़ादिर अजीब कुदरत राही सवे रंगनि में, चित ते ई चोरा ग़ाइब समूरो सॻा। संदि ही काफ़ी बि तमामु घणी मक़बूल थी हुई। केॾो कहर करे विया केच धणी, मुंहिंजो होत सुते विया राति खणी, आउं वाटनि ते थी वाझायां, हित हां वञे थो हाणे छणी, बाहि ॾियां हिन बंभोर खे, मूंखे कोन वणे थी आब कणी, राही चवे हिन रीहूं कंदे जा, साणी वञे छल सॾड़ा सुणी। संदि ॻायल कलामनि में केतिरा ई कलाम मक़बूल थिया, जिन में पीला पन छणी पिया सांवल, तोबिन आहियां घायल घायल, ऐं हिकु ॿी काफ़ी, असांखे न घुरिजे इहा बादशाही, फ़क़ीरी में आहे असां लाइ चङाई। अब्दुल क़ादिर राही फ़क़ीर मिज़ाज, हमेशह सादी तबियत रखंदड़ ऐं हर कंहिं सां वॾे प्यार ऐं बाबू सां निविड़ी मिलंदड़ ऐं हमेशह कुशाला कंदड़, का न का जाखोड़ कंदो ई रहंदो आहे ऐं संदसि आर्टिकल्स मुख़्तलिफ़ उनवाननि ते सवनि जे तइदाद में लिखियल आहिनि ऐं जेके अख़बारनि में छपियल आहिनि ऐं संदसि मौजूदा हींअर बि ॿिनि खां टिनि किताबनि जो मसूदो तयारु आहे। अब्दुल क़ादिर राही जो चवणु आहे त आउं सोशल मीडिया खां उन करे परे आहियां त कूड़ वधीक आहे ऐं सच तमामु घटि आहे, कमु थोरो ॾेखाउ वधीक आहे, परायो क्रेडिट पाण खणण जी कोशिशि कंदा आहिनि। नौजवाननि खे अमली कमनि में वधीक हिसो वठणु घुरिजे, सॼो ॾींहुं सोशल मीडिया ते वक़्तु ॾियण खां बहितर आहे त प्रिंट मीडिया ते अचनि ऐं पंहिंजे ॻोठनि में शऊर पखेड़नि ऐं ग़रीबनि जी मदद कनि।